एग्री किया कि एक घर जो था वहाँ पे वो लिख के दिया है गुलाम हैदर का, वो कल उसमें सुबह वो बैठ जाएंगे। और बाकी जो एरिया जो जिस तरह है वो फैसले के बाद डिसाइड होगा। जो मीडिएशन में जो जिसकी कागजात होंगे, जो जिसका राइट होगा, दोनों में से जिसका भी राइट होगा थ्रू कोर्ट, ये फिर उनके हक में जो फैसला आएगा उनको हम ये हैंडओवर करवा देंगे। अच्छा, अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी। सिंध इशूज़ न्यूज़ टीवी बुलेटिन में अवां खे भलीकार ख़बर शामिल कंदासीं नवाब वली मोहम्मद खां। नवाब वली मोहम्मद नेशनल हाईवे ते लॻल धरणे में अॻुवाणनि ऐं इंतज़ामिया विच में ॻाल्हियूं कामयाब थी वयूं। 10 ॾींहनि अंदरि सर्किट हाउस नवाब शाह में मीर मंज़ूर हुसैन पावर फ़ैसिलो कंदो। जंहिंजी ज़मीन हूंदी उनखे मिलंदी। फ़िलहाल फ़ैसिले ताईं ज़मीन कंहिंजे बि कब्ज़े हेठि न हूंदी। बेदख़ल कयल आबादगारनि खे साॻियनि घरनि में सुभाणे विहारियो वेंदो। पुलिस सिक्योरिटीअ लाइ ज़मीन ते फ़ैसिले ताईं मुक़ररु हूंदी। इंतज़ामिया पारां SSP अमीर सऊद मंगसी, DSP मुबीन परियार, DC आमिर हुसैन पावर धरणे में पहुची अॻुवाणनि सां ॻाल्हियूं कयूं। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी।